सिंध काबीना जो इजलास वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि शुरू 7टी नुकाती एजेंडा ते खोर। इजलास में 7टी NFC एवार्ड की मॉनिटरिंग रिपोर्ट पेश कई वेंदी। एजेंडा में सिंध हुकूमत की इंतजामी, माली, कानूनी, इंफ्रास्ट्रक्चर, सेहत, तालीम, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, ज़मीनुनि जी अलाटमेंट ऐं नवां कानून शामिल। दहशतगर्दी खिलाफ कानून में तरमीम, जेल खाते में भर्तियों ऐं सिक्योरिटी यूनिट लाइ मुक़ररियूं एजेंडा जो हिस्सो। ठठो सखर हैदराबाद ने तालीम खाते, नादरा ऐं अदालती इदारनि के ज़मीन जी अलाटमेंट में काबीना एजेंडा में शामिल। भारत ते 50 सैकड़ो टैरिफ लगायो आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जी वाशिंगटन में ओवल ऑफिस में ॻाल्हि ॿोल। चयाईं रूस ते टैरिफ छो तयन बाद में कयो वेंदो, हू चीन ते बि टैरिफ छो ऐलान करे सघनि था। ईरान ॿीहर एटमी प्रोग्राम शुरू कयो त हमलो कयो वेंदो। माइक्रोचिप्स ऐं सेमीकंडक्टर ते 100 सैकड़ो टैरिफ लगायो वेंदो। मस्तों में सिक्योरिटी फोर्सिस जो भारतीय हिमायत याफ्ता दहशतगर्दनि खिलाफ ऑपरेशन ISPR मूजिब दहशतगर्दनि सिक्योरिटी फोर्सिस की गाड़ी के IED सां निशानो बनायो, जंहिं दौरान मेजर मोहम्मद रिजवान ताहिर समेत 3 फौजी जवान शहीद थी विया। फोर्सिस की जवाबी कार्रवाई में 4 दहशतगर्द मारिजी विया। गजा ते इसराइली हमला जारी। इमदाद जो इंतजार कंदड़ 90 ॼणनि समेत वधीक 150 खां मथे फ़लस्तीनी शहीद। फ़लस्तीनी फुटबॉल टीम जो अॻूणो रांदीगर सुलेमान अल उबैद बि इसराइली फ़ौजी फायरिंग में शहीद थी वियो। इसराइली फ़ौज इमदाद ट्रकनि खे बमबारी सां तबाह थियल रस्तनि ॾांहुं मोड़े छॾियो। इमदादी ट्रक कल्टी थियण सबबि 20 फ़लस्तीनी शहादत माणी। गजा जे उत्तरी इलाइक़नि में सेहत मर्कज़ जी इमारत इसराइली हवाई हमले में तबाह। फ़लस्तीनी सेहत वारी वज़ारत जो चवणु आहे त गुज़िरियल 24 कलाकनि में ग़िज़ाई खोट ऐं बुख विघे वधीक 5 ॼणा फ़ौत थी विया आहिनि।